हा अदा उर्समला ही अवां ॿुधाईंदव त ही साम्हूं जेको ॻोठु आहे जी इहो कंहिंजो ॻोठु ये आहे? मोहम्मद कासिम गायन जे आहे उहो भला आहे पर ऐं गायन जे होॾे नाले सां इशारो मशहूरु थोरो तव्हां ॾियो। जी वो इहो कहिड़ो ॻोठु आहे? मोहम्मद कासिम गायाणी उहो मलाव आहे जी उनजे नाले उन सां। नाले सां गायाणी उनखे लक़ब आहे। हा अच्छा ॿियो कहिड़ो ॻोठु? ॻोठु मीर मीरबर उहो किथे आहे? उहो ई हिन पासे खां आहे। अच्छा जी इहो आहे जी इहो मीड़ो मीरो मीरबर जी ऐं ही ॻोठु इहो इन ई ॻोठ में आहे साॻियो मीड़ो मीरबर साॻियो ई जी हे माना अलॻि अलॻि ॻोठ आहिनि घर आहिनि एतिरा ॻोठ हिननि जी आबादी में को स्कूल कोन्हे माशाल्लाह। ऐं साम्हूं परियों ढंढ आहे उहा छछवराखू आहे। वेरी गुड ॾाढो सुठो ज़बरदस्त।